लाहौर कलंदर्स जे ख़तरनाक बॉलिंग अटैक ख़िलाफ़ फतह में कोयटा ग्लेडिएटर्स जे जंहिं बैटर सभ खां वधीक रन्सूं ठाहियूं उन जो वास्तो न पाकिस्तान टीम सां आहे न ई हू को नामियारो परदेही क्रिकेटर आहे। गुज़िरियल राति कोयटा जी ॿी विकेट किरण ते जॾहिं ख्वाजा नाफ़े बैटिंग करण आयो त इहा पाकिस्तान सुपर लीग में संदसि ॿी मैच हुई। लाहौर ख़िलाफ़ 1 डाउन पोज़ीशन ते बैटिंग कंदे पंहिंजी इनिंग्स जी 7 बॉल ते हुन क़ौमी टीम जे स्पीड स्टार हारिस रऊफ़ ख़िलाफ़ नो लुक शॉट खेॾी बॉल बाउंड्री लाइन जे पार पहुचाए छॾियो ऐं पोइ साॻे ई ओवर में ॿियो छको हणी पंहिंजा इरादा ज़ाहिर कया। पर जॾहिं हुन लाहौर जे कप्तान शाहीन आफ़रीदीअ खे छको हयो त कज़ाफ़ी स्टेडियम संदसि नाले सां गूंजण लॻो। लाहौर जी 188 रन्सुनि जे टारगेट जे जवाब में जेसन राय, सऊद शकील ऐं रायली रूसो जे आउट थियण खां पोइ ख्वाजा नाफ़े कोयटा जी बैटिंग खे सहारो ॾिनो ऐं पंहिंजी तेज़ 50 जी मदद सां टीम जी कामयाबीअ में अहम किरदारु अदा कयो, जंहिं ते खेसि प्लेयर ऑफ द मैच करार ॾिनो वियो। ख्वाजा नाफ़े 31 बालनि ते 60 रन्सुनि जी नाक़ाबिले शिकस्त इनिंग्स खेॾी, जंहिं में 3 छक्का ऐं 4 चौका शामिल हुआ। संदसि बैटिंग मुख़ालिफ़ टीम जे कप्तान शाहीन खे एॾो मुतासिर कयो जो हुन तोहफ़े में खेसि पंहिंजी बैट बि ॾेई छॾी। इन इनिंग्स दौरान ख्वाजा नाफ़े अनोखो एज़ाज़ पिणु पंहिंजे नाले करे वरितो। हुन पंहिंजी इनिंग्स में 30 खां मथे बाल खेॾिया पर डॉट बॉल रुगो हिकु खेॾियो, यानी रुगो हिकु बॉल अहिड़ो हो जंहिं ते को बि स्कोर न ठहियो। ख्वाजा नाफ़े जी शानदार कारकर्दगी कई अॻूणनि क्रिकेटरनि खे बि मुतासिर कयो आहे। अॻूणे कप्तान वसीम अकरम मूजिबि संदसि बैटिंग में एतमाद नज़र आयो, ख़ासि करे संदसि नो लुक सिग्नेचर शॉट में हू तेज़ खेॾण सां गॾोगॾु स्ट्राइक रोटेट करे रहियो हो। मोहम्मद हफ़ीज़ चयो त जेसन राय, सऊद शकील ऐं रायली रूसो जे आउट थियण बावजूदि ख्वाजा नाफ़े सूरत हाल ते ज़ाब्तो आंदो। क़ौमी T20 टीम जे कप्तान शाहिद आफ़रीदी बि खेसि फ्यूचर स्टार करार ॾिनो आहे। कराची जी फ्यूचर स्टार क्रिकेट अकेडमी जी नुमाइंदगी कंदड़ ख्वाजा नाफ़े अहिड़ो रांदीगर आहे जंहिं सोशल मीडिया ज़रिए पाकिस्तान सुपर लीग ताईं सफ़र तय कयो। ख्वाजा नाफ़े पंहिंजी बैटिंग जूं वीडियोज़ फेसबुक ते रखंदो हो। हुन का बि फर्स्ट क्लास मैच नाहे खेॾी, पर हू डोमेस्टिक क्रिकेट खेॾण बिना बांग्लादेश प्रीमियर लीग खेॾी चुको आहे। पाकिस्तान सुपर लीग जी फ्रेंचाइज़ कोयटा ग्लेडिएटर्स ख्वाजा नाफ़े खे 2024 जी इमर्जिंग कैटेगरी में खणी संदसि ख्वाब साबिया